कोट गुलाम मोहम्मद मां ख़बर ॾींदा हलो त कोट गुलाम मोहम्मद में मौजूद रिलीफ कैम्प में मुख़्तलिफ़ यूसिन मां आयल बोल मुतासिरीन अवामी न्यूज़ HD जे रिपोर्टर अब्दुल हमीद खोसो सां रिलीफ कैम्प में थींदड़ परेशानियुनि खाद खुराक स्कूल इंतजामिया पारां स्कूल खाली करण जो अल्टीमेटम ऐं स्कूल टाइम में मास्तरनि जी मौजूदगी में लेडीज़ खे वॉशरूम इस्तेमाल करण जी परेशानी, वॉशरूम में पानी जी सहूलियत न हुजण सबब रात जो मच्छरनि जो आज़ार सबब मलेरिया बुखार दस्त उल्टी ऐं ॿियनि बीमारियुनि में ॿार मुब्तला थी रहिया आहिनि। इन्हनि जो चवणु हो त गवर्नमेंट पारां न मच्छर मार स्प्रे कयो वियो ऐं न ई डॉक्टरनि जी टीम मोकिली वई। मुख्तियारकार पारां मिलंदड़ खाधो ॾींहं वारो खाधो शाम जो ऐं राति वारो खाधो देर सां ॾिनो वञे थो ऐं सुबुह वारो नाश्तो पहिरियां ॾिनो वियो पिए जेको बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबब ॿार बुखिया रोईंदा रहनि था। हिन सिंध गवर्नमेंट जे आला क़यादत MNA मीर मुनवर अली खान टालपुर असिस्टेंट कमिश्नर मुख्तियारकार खां मुतालबो कयो त असांखे महीने जो राशन ऐं हिकु तंबू हिकु मच्छरदानी ॾिनी वञे त जीअं असां रिलीफ कैम्प खाली करे के रोड जे किनारे सुकी जगह ते वञी पंहिंजा ॿार बच्चा विहारे सघूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।